समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। दादो ऐं ॿिया दोस्त वेझो अचनि। अदल मैसर आहे, साईं वली चाले साहिब दोस्त वेझो अचनि। केक वठनि। Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna साफ़िन जी तंज़ीम फोर्थ पिलर विजिलेंट मीडिया वाच डॉग अमेरिका सिंध पारां दादू प्रेस क्लब में सकाफ़ती तक़रीब साफ़िन जे हक़नि लाइ जाखोड़ कंदड़ तंज़ीम फोर्थ पिलर विजिलेंट मीडिया वाच डॉग अमेरिका सिंध जे सरवाण फारूक मिर्ज़ा जी हिदायतुनि ते तंज़ीम जे चीफ कोआर्डिनेटर डॉक्टर आफ्ताब बंड, चीफ कोआर्डिनेटर सिंध सरवर जलाल सोलंगी, अब्दुल हई अदल मैसर पारां फारूक मिर्ज़ा जी सालगिरह जो केक कटियो वियो। ज़ुल्फ़कार बबर अली गुल चना फिदा हुसैन पंवर सखी सरदार चारण जी निगरानी में दादू प्रेस क्लब जे आलमी सकाफ़ती तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें दादू प्रेस क्लब जे सदर साबिर बंड, नायब सदर गोस जतियाल, DSP सिटी अब्दुल ख़ालिक वगण, न्याज़ इलाही अबड़ो गुलण बंड, फताह शेख कुर्बान खुश्क, दरिया खान जतियाल, आसिफ राजपर समेत सवें माण्हुनि सकाफ़ती वेस टोपी अजरक पाए शिरकत कई। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त सिंध जी तहज़ीब सकाफ़त हज़ारें साल पुराणी आहे। असीं पंहिंजी सकाफ़त जी निशानियुनि सां सुञाता वञूं था। सिंध हमेशह प्यार, अमुन, रवादारी, मोहब्बत जो पैगाम ॾिनो आहे। महिराण जी वादीअ जे छोलियुनि में आबाद रहण ऐं सिंध में अमुन क़ाइमु रहण जूं दुआऊं कयूं वयूं। सकाफ़ती तक़रीब में पेटे अलफ़ जे अॻुवाण प्रदीप कुमार पारां फोर्थ पिलर जे अॻुवाणनि खे अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। उन मौक़े ते फ़नकार शबीर सखीराणी, अहसन सखीराणी ऐं ॿियनि फ़नकारनि क़ौमी गीत ॻाए ख़ूब दाद हासिलु कयो। मथनि नोटनि जी बरसात कई वई। फ़नकारनि सकाफ़ती तक़रीब खे 4 चंड हथ लायूं